प्यारा ॿारो असांजे सिंधी सीरीज़ में अॼु असांजो जेको सबक़ु आहे उहो आहे सबक़ु 11। गुज़िरियल जेका वीडियो हुई असांजी उन वीडियो में असां पढ़ी रहिया हुआसीं सबक़ु नंबर 9। अॼु असांजो सबक़ु आहे सबक़ु नंबर 11। त अचो पढ़ूं। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश को। की आवाज ठहंदो? सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश को, सब को। ये अलिफ या, ये अलिफ या, रे हे वा नून पेश रू। हाँ ॾिसो हिते रे रेल, है हरणी, वा वाडो, नून नथ ऐं पेश। हाणे पंज अखर जेके आहिनि, ईअं सम्झो पंज निशानियूं जेके आहिनि मिली करे हिकिड़ो आवाज़ ठाही रहियूं आहिनि। रे हे वा नून पेश रू। ये अलिफ या, रे हे वा नून पेश रू। सबक़ु 11। छा थींदो? सबक़ु 11। हे ज़बर है, थे ज़बर थ, हथ। हे ये ज़ेर ही, हे ज़बर है, थे ज़बर थ, हथ। हे ज़बर है, थे ज़बर थ, हे ज़बर है, थे ज़बर थ, हथ। अलिफ मद आ, हे ज़ेर ह, नून ज़ेर न, आहिन। अलिफ मद आ, हे ज़ेर ह, नून ज़ेर न, आहिन। कीअं पढ़ंदासीं? हथ ही, हथ आहिन। हाणे आवाज़ अॼु असां छा सिखियोसीं? हे ज़बर है, थे ज़बर थ, हथ। हाँ ॾिसो मीम ज़बर मैं, टे ज़बर त, मट। मीम ज़बर मैं, टे ज़बर त, मट। हे ये, हेठ छा ॾींदासीं? ज़ेर। हे ये ज़ेर ही, मीम ज़बर मैं, टे ज़बर त, मट। अलिफ मद आ, हे ज़ेर ह, नून ज़ेर न, आहिन। मट ही, मट आहिन। पहिरीं पाण छा पढ़ियोसीं? हे ज़बर है, थे ज़बर थ, हथ। मीम ज़बर मैं, टे ज़बर ट, मट। दाल ज़बर द, रे ज़बर र, दर। हे ये ज़ेर ही, दाल ज़बर द, रे ज़बर र, दर। अलिफ मद आ, हे ज़ेर ह, नून ज़ेर न, आहिन। दर ही, दर आहिन। हाणे हे ज़बर है, रे ज़बर र, हर। हे ज़बर है, रे ज़बर र, हर।
घे जबर घे, रे जबर र, घर र। हे जबर है, टे जबर ट, हट। घे जबर घे, रे जबर र, घर र। हे जबर है, टे जबर ट, हट। दाल से द, लाम वा लो। किए पढ़बो? दाल जेर द, लाम वा लो, दिल्लो, दिल्लो। हाँ तेरे सो भे अलिफ भा, गे पिश गु। भे अलिफ भा, गे पेश गु, भागो। भे जबर भै, लाम वा लो, भलो। भे जबर भै, लाम वा लो, भलो। वाफ जबर वै, खे जबर खे, रे पिशरू, वखरू। वाव जबर वै, ठे पिष्ठू, वठू, वखरू, वठू। ये आवाज जेके तव्हांखे समझण जी ज़रूरत हूंदी त वाव जबर वै, खे जबर खे, रे पिशरू, वखरू। वाव जबर वै, ठे पिष्ठू, वठू। असांजी पट्टी वाली सीरीज में असां ये आवाज कीअं पढ़बा आहिनि ये पढ़ी चुका आहियूं। अगर तव्हांखे आवाज सुञाणण में कोई भी परेशानी थी रही है तो असांजी सिंधी अलफ़बे वारी पट्टी सीरीज में वञी तव्हां ये आवाज कीअं पढ़बा आहिनि उहे सिखी सघो था। मीम जबर मैं, टे जबर ट, मट। भे जबर भै, रे जबर र, भर। मीम जबर मैं, टे जबर ट, मट। भे जबर भै, रे जबर र, भर, मट, भर। वखरो, वठो, मट, भर। घे जबर घे, रे जबर र, घर र। हे जबर है, लाम पेश लू, हल्लू, घर हल्लू। दाल जबर द, रे जबर र, दर। वाव जबर वै, टे पिष्टू, वट्टू, दर, वट्टू। नून जबर न, दर वट्टो न। बे ये जेर बी, हे पिश हु, बीहू। बे ये जेर बी, हे पिश हु, बीहू। वखरो, वठो, मटो, भरो, घरो, हलो, दर, वटो, न, बीहू। इहो असांजो सबक हुयो, सबक 11। असां सिखियासीं त हे जबर है, थे जबर थ, हथ। मीम जबर मैं, टे जबर ट, मट। दा जबर द, रे जबर र, दर। हे जबर है, रे जबर र, हर। घे जबर घे, रे जबर र, घर। हे जबर है, टे जबर ट, हट। दाल जेर द, लाम वा लो, दिल्लो। तो ये आवाज असांजे सबक 11 में सिखियासीं। हाणे वखर, वठो, मटो, भरो, घरो, हलो, दर, वट, न, बीहू। दीवा क्लास के लाइक कयो, सब्सक्राइब कयो, पंहिंजनि ॿारनि खे सिंधी सेखारियो। सिंधी थियण जो